हाणे पाण सीनियर सेकेंडरी NIOS जे चौथे सबक जो टियों कवि जे विषय में ॼाण हासिल करूं। हिन खां अॻु तव्हां सिंधी कवियुनि जी रचनाऊं पढ़ी उन्हनि बाबति ॼाण हासिल करे चुका आहियो। सिंधी साहित्य जो विकास सबक में तव्हां मशहूरु कवि नारायण श्याम बाबति बि अवसि पढ़ियो हूंदो। भारत में इहो बुलंद पाए जो कवि आहे ऐं शाइरीअ जे घणो तणो सिन्फ़नि में रचनाऊं लिखियूं अथसि। ग़ज़ल, तस्वीरूं, नज़्म, गीत, वायूं, पंजकड़ा, तन्हा वग़ैरह। ग़ज़ल बि घणनि ई वज़ननि में लिखिया अथसि। हू सच ऐं सूंह जो कवि आहे। नफ़ासत, सलालत, नज़ाकत संदसि रचनाउनि जूं ख़ासि ख़ूबियूं आहिनि। हिन सबक में तव्हां नारायण श्याम जी ग़ज़ल ऐं 2 तस्वीरूं पढ़ंदा। त हलो पढ़ूं। नई आहे नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। न सम्झी सघियो ॿियो कोई हुस्न धारा, तमना भरी नीह वारनि जी ॿोली। मिटीअ जे ज़रनि जो त कुझु राज़ सलितू, ॾुखी नाहे सम्झण सितारनि जी ॿोली। ख़िज़ा हाल ओरे त कंहिं साण ओरे, सभई सिख्या जे बहारुनि जी ॿोली। अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे, त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। 2 तस्वीरूं पढ़ंदासीं। राति सड़क सुनसान, पासनि खां बंगला उभा, रोशन रोशन दान। अखियूं अधूरियूं बंदि, अहिड़ी काई कल्पना, अहिड़ो को आनंद। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना। अदाउनि माना नखरनि, धारा माना ख़ासि सवाइ, ख़िज़ा माना पतझड़, ओरे माना सले ॿुधाए, सड़क माना रस्तो, उभा वॾा बीठल, रोशनदान दरियूं, रोशनीअ लाइ कमरे जी छिति खां हेठि ठहियलु। हाणे ग़ज़ल जी सीटूं वरी हिकु वारी पढ़ूं। नई आहे नित नाज़ वारनि जी ॿोली, निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। हिते इज़हार जा अलॻि अलॻि रूप ॾेखारिया विया आहिनि। कवि चवे थो ॿोलीअ जी रुॻो हिकिड़ी माना न हूंदी आहे, पर अखियुनि जी, अदाउनि जी ऐं इशारनि जी ॿोली नित नई हूंदी आहे। ॿोलीअ जा अलॻि अलॻि रूप ॾेखारिया विया आहिनि। याने शाइर ॿुधायो आहे त ॿार मातृभाषा मार्फ़त पंहिंजे वीचारनि खे इज़हारींदा आहिनि। टिप्पणी: इशारो करे आङर खणी मथे ते धकु हणी बि ॻाल्हाए सम्झाए सघिबो आहे। अखियुनि सां दिलि जी ॻाल्हि सम्झाए सघिबी आहे। कॾहिं अखियूं बंदि करे, कॾहिं हिकु अखि बंदि करे, कॾहिं अखियूं करे कावड़जी, कॾहिं नेणनि में नीह भरे, ऐं जुदा जुदा अदाउनि सां बि ॻाल्हाए सम्झाए सघिबो आहे। अॻियां जी सीटूं पढ़ूं ऐं सम्झूं। न सम्झी सघियो ॿियो कोई हुस्न धारा, तमना भरी नीह वारनि जी ॿोली। हिते प्रेम जो बयानु कयो वियो आहे। कवि चवे थो हुस्न खां सवाइ प्रेम वारनि जी तमन्नाउनि भरियल ॿोली ॿियो केरु सम्झी सघियो आहे। प्रेमी जंहिंजो हुस्न ॾिसी, सूंह ॾिसी प्रेम करे थो, उहो ई नीह वारनि जी ॿोली सम्झी सघे थो, ॿियो केरु न। टिप्पणी: प्रेम इंसान जो इब्ती जज़्बो आहे। हुस्न ऐं इश्क वग़ैरह जुगादी खां हलंदा आया आहिनि। प्रेम जी ॿोली प्रेमी सम्झी सघनि था। मिटीअ जे ज़रनि जो त कुझु राज़ हासिल तूं, ॾुखी नाहे सम्झण सितारनि जी ॿोली। हिते ज़िंदगीअ जे हिकु ख़ासि सिद्धांत जी ॼाण ॾिनी वई आहे। कविअ हिननि सीटुनि में हयातीअ जी फ़िलासफ़ी बि सम्झाई आहे, त सिख्या बि ॾिनी आहे, सो बि सवली ॿोलीअ में। कवि चवे थो सितारनि जी ॿोली सम्झणु सवली आहे,
पर धरतीअ ते रही मिटीअ जे ज़रनि जो राज़ सलण जी कोशिश करणु घुरिजे। टिप्पणी: इंसान धरतीअ ते रहे थो, इन करे अवली धरतीअ जे प्राणियुनि जा दर्द दुख सम्झणु ज़रूरी आहिनि। हुआ ज़ख़्म धरतीअ जा अखियुनि जे आॾो, असां त बि कयूं चंड तारनि जूं ॻाल्हियूं। पंजनि तत्वनि सां ठहियल इंसान मिटीअ जो ज़रो ई त आहे, उनखे मिटीअ में ई मिलणो आहे। इन करे हिक ॿिए जा दुख दूर करण खां पोइ सितारनि जी ॿोली सम्झणु वधीक सवली थी पवंदी। याने शाइर ॿुधायो आहे त ॿार मातृभाषा मार्फ़त पंहिंजनि वीचारनि खे इज़हारींदा आहिनि। ख़िज़ा हाल ओरे त कंहिं साण ओरे, सभई सिख्या जे बहारुनि जी ॿोली। हिते कवि चवे थो त ख़िज़ा याने दुखी इंसान पंहिंजो हाल भाई कंहिंखे बणाए। हर कंहिंखे फ़क़्ति बहारुनि याने सुख जी ॿोली वणे थी। टिप्पणी: कवि दुख जी भेट ख़िज़ा सां ऐं सुख जी भेट बहार सां कंदे सवलनि मिसालनि सां ॻूढ़ो ज्ञान सेखारे थो। अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। हिते कवि ॿोलीअ जे पोइते पवण जी हालत ऐं ॻाल्हाईंदड़नि जी बेरुख़ी ॾिसी ख़ौफ़ज़दह आहे त किथे असीं महज़ इतिहास न बणिजी वञूं, वजूद ई नास न थिए। टिप्पणी: इतिहास में जेके ॻाल्हियूं घटनाऊं काल्ह ताईं थी गुज़रियूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र हूंदो आहे। कवीअ खे डपु आहे त किथे सिंधी ॿोलीअ बि इतिहास न बणिजी वञे ऐं सिंध बाबति इतिहास जो बाब ई बाक़ी न रहे। पर हक़ीक़त में इन्हनि सीटुनि माण्हुनि में सिंध ऐं सिंधीअ बाबति प्यारु वधायो। त सबक़ बाबति सवाल, सही जवाबु चूंडे लिखो। कंहिंजी ॿोली सम्झणु ॾुखी आहे। दुखी इंसान, चंड, सितारनि, गूंगनि। ॿियो, बहारुनि जी ॿोली सिख्या, सभई, तूं ऐं मां, ज्ञानी, संत। इन्हनि सवालनि जा जवाब अॻियां जेका सीटूं पढ़ी आहिनि हुन में ई मिली वेंदो। हाणे हिकु नज़र तस्वीरुनि ते बि विझूं। राति सड़क सुनसान, पासनि खां बंगला उभा, रोशन रोशन दान। शहर ऐं ॻोठ में राति जी हालात जो चिटु चिटियो वियो आहे। हिन तस्वीर में कवि राति जे वक़्त जो चिटु थो चिटे। राति जो रस्ता सुनसान आहिनि, रस्ते जे किनारे बंगला ॼणु उभा थी बीठा आहिनि ऐं उन्हनि जे रोशनदाननि मां रोशनी छणी रही आहे। टिप्पणी: कवि ॻोठ ऐं शहर में तफ़ावत महसूस करे रहियो आहे। ॻोठ में राति जो चंड तारा ॾिसी सघिबा आहिनि, पर शहर में सड़क सुनसान आहे, पासे खां उभा बीठल बंगला आहिनि ऐं चंड तारनि एवज़ रोशनदान ऐं रोशन आहिनि। तमामु मुख़्तसिर हाइकू सिफ़ में कवि सुहिणी मंज़रकशी करे सघियो आहे। ॿी तस्वीर आहे, अखियूं अधूरियूं बंदि, अहिड़ी काई कल्पना, अहिड़ो को आनंद। हिते ध्यान जी महिमा जो ज़िक्र कयो वियो आहे। हिननि सिटुनि में कवि चवे थो, ध्यान मां हासिल आनंद जी भेट कंहिं सां नथी करे सघिजे, न को अहिड़ी का कल्पना थी सघे थी, न ई उन मां हासिल थींदड़ आनंद जो लफ़्ज़नि में बयानु करे सघिजे थो। इहा मानसिक आनंद वारी हालत बेबयान आहे, लफ़्ज़नि जे इज़हार खां परे आहे। टिप्पणी: हीअ तस्वीर सचपच ध्यान में वेठल शख़्स जे, जंहिं जूं अखियूं अधु खुलियल आहिनि, चहिरे ते आनंद जा तजिला आहिनि, उन खे साभिया करे थी। बंदि ऐं आनंद हम काफ़िया लफ़्ज़ हुअण करे संगीत जो आनंद अता कनि था। त इहो बि ॼाणो,
सिंधी कविता जा ख़ुदि जा घाड़ेटा बैत नज़्म वाई काफ़ी त आहिनि, पर कवियुनि परॾेही सिफ़ूं बि सिंधीअ में अपनायूं आहिनि। इन जो सुहिणो मिसाल आहिनि ही तस्वीरूं। जापानी कविता हाइकू जे तर्ज़ ते नारायण श्याम इन्हनि जी रचना कई ऐं उन्हनि खे तस्वीरूं उनवान ॾिनो, जो सचपच हिकु ख़ूबसूरत शब्द चित्र जो मिसाल आहिनि। सबक़ बाबति सवाल। सही जवाब चूंडे लिखो। तस्वीर में सीटूं आहिनि 5, 4, 1 या 2। ॿियो सवाल आहे, तस्वीर में जंहिं जापानी कविता जो सिंधी रूप आहे उहा आहे हाइकू, तराइल, गज़ल या सानेट। त हिन सबक़ मां तव्हीं छा सिखिया? नारायण श्याम बाबति ॼाण हासिल थी, कविता जे सिफ़ुनि, गज़ल ऐं तस्वीरूं बाबति ॼाणी सघिया, ॿोली काफ़ीअ जे असर खे सम्झी ॿोलीअ जे जुदा जुदा पहलुनि खे सम्झी सघिया, तस्वीर जे घाड़ेटे खे सम्झी सघिया, शहर में राति जे मंज़र ऐं ध्यान में वेठल शख़्स खे पंहिंजनि लफ़्ज़नि में चिटे सघिया। त लाइकीअ में वधारो। नारायण श्याम ॼमंदे ॼाम शाइर हो। हुन जो ॻाल्हाइण, ख़्याल, वीचार सभु कुझु शाइराणो हो। हू कुदरत जो पुॼारी, सच ऐं सूंह जो शाइर हो। संदसि 12 मजमूआ छपियल आहिनि। समूरी कविता छंद ते ॿधल आहे। दोहा, गज़ल, बैत, तन्हा, क़त, रुबाई, तराइल, नज़्म, वाई, तस्वीरूं हर सिंफ़ ते कामयाबीअ सां लिखियो अथसि। 325 खां वधीक गज़ल, 252 तस्वीरूं लिखियूं अथसि। हर हिमथाइणी संदसि समूरा गज़ल, ॾात ऐं हयात भाङे पहिरीअ में छपाया ऐं ॿियूं सभु सीफ़ूं भाङे ॿिए में छपाए पधिरियूं कयूं। संदसि कविता सचपच मिसरीअ मिसल आहे, जितां चख उतां मिठी, कला तोड़े भाव पक्ष जे कसौटीअ ते पुख़्ती। संदसि पहिरियों किताबु माकफुड़ा 1953 ईस्वी में छपियो ऐं आख़िरी ॾात ऐं हयात भाङो ॿियो 1998 ईस्वी में। खेसि वारीअ भरियो पालांद मजमूए ते 1988 ईस्वी में साहित्य अकादमीअ जो आबरूदार इनाम अता थियो। हुन जे कविताउनि में सिंधियत, परिवार, दर्द, कुदरत वग़ैरह मौजूदु आहिनि। वधि में वधि श्रृंगार रस वारियूं रचनाऊं अथसि, पर वात्सल्य, विभत्स ऐं करुण रस बि समायलु आहे। अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांत ऐं मानवीकरण अलंकार रचनाउनि में रिलमिल आहिनि। हू सिंधी शाइरीअ जो शान आहे।